अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों, जीअं त हाणे चाकर ख़ान खे छा लिटाइण में अकबर ख़ान कामयाबु थी वेंदो, इहे जमाल ऐं कमाल वारा जेका आया आहिनि इहे कामयाबु थी वेंदा या इहे चाकर ख़ान या सांवल जे हथां पूरा थी वेंदा। छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾींदासीं नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु ख़ासि अपडेट जी तरफ़। दोस्तों, दरअसल जेको आहे अकबर ख़ान पंहिंजी ताक़त ॾेखारण जी पूरी कोशिशि कंदो ऐं जेको आहे होॾां जेको आहे चाकर ख़ान खे अंदाज़ो लॻायल आहे त हू रोकण में हिननि खे कामयाबु थी वेंदो। अहिड़े हिसाब सां होॾां जेको आहे कोमल वॾो कमु पटींदी ऐं कोमल जेका आहे उहा इहा कोशिशि कंदी, चाकर ख़ान खे चवंदी जहिड़ो न कर, मुंहिंजे पीउ मां सां ठाव करे मुंहिंजो निकाह कर, ऐं उहे इन सां गॾु वेन निकाह में चाकर ख़ान खे मजबूर कंदी। पोइ चाकर ख़ान बि हथियार फिटाए कंदो अकबर ख़ान जे अॻियां। पोइ अकबर ख़ान जे ॻाल्हियुनि में ॻाल्हि मिलाईंदो, हा में हा मिलाईंदो। वीडियो फोटो पहुचाइणी थी असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।